अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। असद अली सुमरो जी दौलतपुर सिफन लॻा ॻोठ कासिम राहू वासी कमरदीन वलद इमाम बख्श राहू ऐं संदसि फर्ज़ंद सिराजुद्दीन राहू दौलतपुर नेशनल प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त तहलके काज़ी मदीह सईद कंडूअमी मुंहिंजे ॾाॾे जी 90 एकड़ 38 गुंठा सर्वे ज़मीन हुई, जेका मुंहिंजनि टिनि चाचनि ऐं वालिद साहब खे बराबरीअ जे बुनियाद ते तक़सीम थियण खां पोइ मुंहिंजे वालिद हिसे में 22 एकड़ 29 गुंठा ज़मीन आई, जेका वाल साहब खां पोइ मुंहिंजे हिसे में आयल आहे। गुज़िरियल 7 सालनि खां असां संभाले रहिया आहियूं, जंहिंमें कतीअ जी पोखाई लाइ असां ज़मीन साफ़ करे रहिया हुआसीं। त ॿिए ॾींहुं मुंहिंजे सौट जे पुटनि इदरीस वलद मोहम्मद उमर आफ़ाक़ अब्दुल गनी वलद मोहम्मद इदरीस राहू माजिद अली वलद अली असगर निसार अहमद ऐं तनवीर अहमद वलद वली मोहम्मद ऐं ॿिया लठियूं साण करे मुंहिंजे पुटनि जवाद अली मोहम्मद अली ऐं मज़दूरनि खे झेड़े जा दाबा ॾिना, जंहिं बि ज़मीन ते कमु कंदड़ मज़दूरनि खे ढोड़ाए छॾियो। जंहिंखां पोइ मुंहिंजा पुट ज़मीन ते कमु करे रहिया हुआ त मुंहिंजे सोटनि हर हिकु मोहम्मद अयूब ऐं वली मोहम्मद ॿई पुट मोहम्मद यूसुफ राहू मोहम्मद उमर वलद हाजी मोहम्मद हसन ऐं अब्दुल रज़ाक ऐं गुलाम कादिर ॿई पुट धणी बख्श राहू जंहिंजे वंगार वंदे अलियाबाद थाणे जे पुलिस एहलकारनि कमु रोकराए छॾियो। संदन चवणो हुयो त असांखे SSP तनवीर हुसैन तुनियो जो हुकुम आहे त ज़मीन ते कमु बंदि करायूं। उन मौक़े ते हिन मुबैना इल्ज़ाम हणंदे वधीक चयो त मुंहिंजा सोट अब्दुल रज़ाक ऐं गुलाम कादिर जिन अॻ में मुंहिंजे हिकु भाउ मोहम्मद इब्राहिम जो क़त्ल कयो हो, जिन मां मूंखे ऐं मुंहिंजे बचनि खे जान जो ख़तरो आहे, जंहिं लाइ IG सिंध मुश्ताक महर DIG शहीद बेनज़ीर आबाद ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कयूं था त महिरबानी करे मुंहिंजे सोटनि ऐं अलीआबाद पुलिस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंखे ऐं मुंहिंजे बचनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं मूंखे पंहिंजे ज़मीन ते फ़सुलु पोखणु ॾिनो वञे, या पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करे सघां। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।